अॼु खां पां शुरू करियूं था सिंधीअ में संतनि जी वाणी। त अॼु तव्हांजे सिंधी चैनल सिंधी भजन सिंधी न्यूज़ ते अॼु ॿुधो निरंकारी मिशन जी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज जी जो संदेश। हुननि पंहिंजे नए ऑनलाइन संदेश में चयो आहे कि ब्रह्मज्ञान घणेई बहुमूल्य आहे। हिन ब्रह्मज्ञान रूपी धन जी संभाल ऐं हिन ज्ञान ते विश्वास वधाइण लाइ ज़रूरी आहे कि पां ब्रह्म यानी कि प्रभुअ जे ज्ञान जो जिक्र करियूं ऐं हिन ते आधारित ई पंहिंजो जीवन ठाहियूं। हिन लाइ संतनि सां गॾु वेही करे पंहिंजा ऐं हिननि जा अनुभव साझा करणु ज़रूरी आहे। सतगुरु चवनि था कि सत्संग सदाई असांखे परिपक्व ठाहींदो आहे। हिकु बार निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज जीअ हिकु उदाहरण जे माध्यम सां सम्झायो कि हिकु संतरा विकिरण वारो आवाजू पे ॾिनई कि अच्छे संतरे। हाणे हिन शब्द जो अगरि भाव कढियूं त इहे ई सम्झ में ईंदो आहे कि अच्छे संग तरे, जंहिंजो अर्थ आहे कि सुठनि जो संग तारण वारो हूंदो आहे। सतगुरु चवनि था कि असांखे हुननि वीचारनि खां परियूं रहणो आहे जेका पाखे हिकु आदर्श माण्हू ठाहिण में बांधा पहुचाईंदो आहे। निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज जी भी चयो हो कि कुझु बि ठहियो मुबारक आहे, पर पहिरियों इंसान ठहियो। बसि हिन ई ॻाल्हि ते ध्यानु रखणो आहे, छो कि उहिदा शोहरतूं ऐं मान सम्मान के कम जो कान्हे। हिन सां पां सुठा इंसान कान था ठही सघूं। जीअं हिकु शाइर भी चयो आहे, घरनि ते नालो हो, नाले सां गॾु उहिदो बि हुओ, घणेई ॻोल्हियो पर इंसान कान मिलियो। संसार जी हर समस्या जो समाधान प्रभु नाम जे सिमरन ऐं निष्काम सेवा ॿियो सत्संग आहे। हिकु भक्त सदा परमात्मा ते ही पूरे तरीक़े सां समर्पित थी करे पंहिंजो हर कर्म कंदो आहे। हाणे ही असांखे सोचणो आहे कि पंहिंजे जीवन जी डोर परमात्मा जे हथ में छॾणी आहे या पाण ही जले रखणी आहे। सत्संग जी महिमा शब्दनि खां कान थी सघे थी। सत्संग जो हिकु क्षण भी जीवन खे मटे सघे थो। हिन करे अचो असीं सत्संग करूं, संत महात्माउनि खां जुड़ल रहियूं, ताकि पंहिंजो जीवन सुखी रहे, सुठो रहे।